ख़बरुनि में भी क़ुरान पढ़ंदा हुआ हिकिड़ो क़ुरान जो वॾो कारी हो पढ़ण वारो खणी तिलावत कंदो हुयो उनखे जॾहिं क़बर में दफ़न कयो हे सभु उनखे सामीअ में जॾहिं बंदि करे पोइ आख़िरी को पुठियां रहियो कपिड़े कढण वारो को मथो कफर जे रखियलु उन उहो पेरांदीअ खां उनखे कपिड़े खे जो सट ॾिनी अंदरि जो ॾिठई त हमरा आहे काॾे वियो हीअं जो ॾिसे थो सेरांदीअ खां क़ुरान खोलियो वेठो थो पढ़े क़ुरान उते किथे पतो कीअं पियो पढ़े बहरहाल हुनखे इशारो कयो त बंदि करो जो जहिड़ो थी वियो जे बंदि कर क़बर खे इशारो कयसि क़बर खे बंदि करे छॾ ख्वाब में चयसि यार मूं अलाह खां दुआ घुरी मौला जंहिंखे क़ुरान पढ़ण जी इजाज़त क़बर में मिलंदी हुजे त मूंखे बि मौला इजाज़त ॾिजां त मां क़बर में बि तुंहिंजे क़ुरान जी तिलावत कंदो रहां वो अल्लाह जो कुरान जो मुस्तफा दे 14 सदियों पहिरां नाज़िल थियो बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ऐ कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा फौत थी वञनि था उन्हनि खे क़ुरान पढ़ी बख़्शो हज़रत अली से फरमाए थो जेको माण्हू 11 भेरा कुल हुवल्लाह शरीफ़ पढ़े कब्रिस्तान वारा त कब्रिस्तान वारा पर जेतिरनि खे बख़्शींदो अल्लाह पंहिंजे महिरबानी सां हर हिक खे उन 11 भेरा कुल हुवल्लाह शरीफ़ जो बि सवाब अता फरमाईंदो हर हिक खे ऐं वरी जेतिरनि खे हिन ईसा ने सवाब कयो पंजनि खे 10 खे लख खे करोड़ खे अरब खे जेतिरनि खे हिन ईसा ने सवाब कयो हूंदो ओतिरो लखे नेकियूं अल्लाह हिन पढ़ण वारे खे अता फरमाईंदो कब्रिस्तान वटां गुज़रियो 500 जो कब्रिस्तान आहे खणी 1000 माण्हुनि जो आहे हिन 11 भेरा कुल हुवल्लाह पढ़ी उनखे ईसा ने सवाब कयो असां त उनखे सवाब ॾिनो अल्लाह पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे सवाब ॾींदो उन्हनि ताईं उनजो सवाब वञी पहुचंदो ऐं जेतिरा उन कब्रिस्तान में दफ़न थियल हूंदा जेतिरे तादाद वारा हज़ार त हज़ार नेकियूं हिन जे अमालनामे में लिखियो वेंदो लख आहे त लख तंहिंजे करे चयो वेंदो बाबा इन सवाब खे आम कयो हुजूर जे पूरी उम्मत खे बख़्शो आम जॾहिं सवाब थींदो आहे माण्हू सम्झंदो त खुटंदो कोन्हे अल्लाह एॾो करीम आहे एॾो फज़ल फरमाईंदो आहे जो हर हिक खे मुकम्मल उनजो सवाब अता फरमाईंदो आहे वरी जेतिरनि खे सवाब ॾिनो वेंदो आहे ओतिरनि जे तादाद में वरी उनखे अजरो ऐं सवाब मिलंदो आहे जेको उन मैयतनि खे उहो ईसा ने सवाब कंदो आहे त तव्हां असांजे हिन दोस्तनि मोहम्मद अरशद साहब उन जे भाइरनि जेको ईसा ने सवाब कयो आहे मूंखे हाफ़िज़ साहब नाला ॿुधाया पर मूंखे कोन उन यादि रहिया आख़िर में उहो ॿुधाइजो त उन लाइ दुआ घुरी वेंदी सभिनी मुस्लमाननि जे लाइ दुआ घुरी वेंदी हिकिड़ो भलो अमल आहे ईसा ने सवाब करणु फर्ज़ कोन्हे वाजिब कोन्हे जाइज़ अमल आहे जे दुआ घुरो त इन जो बि सवाब आहे पर जेकॾहिं माण्हू ख़ैर ख़ैरात करे थो त उनजो भी सवाब है बुखारी शरीफ में एक रिवायत मौजूद है हुजूर जो सहाबी है हुजूर कहे जो कि या रसूल अल्लाह मां बाहर होयस अम्मा ओचतो विसाल करे वई है जेकर उन खैरात कया तो सवाब पहुंचंदो हुजूर फरमायो हां सवाब पहुंचंदो अर्ज करे तो या रसूल अल्लाह फलाणो मुंजो खजन जो बाग अम्मा जे नाले ते ईसा ले सवाब तो कया वो मुला वरी चवंदा भला ठीक आ दुआ खणी घुरो पर हे देख तवा पचाई गैर जो नालो वर्त जे करे हराम थी तोखे असां जे देख ते एतराज आ सहाबी पंहिंजो सजो बाग पंहिंजे मां जे नाले ते ईसा को सवाब करे छडियो जे सवाब न पहुचे हा तो हुजूर फरमाइन अजायो थो करी सवाब कोन पहुचंदो या वरी न बाग जे मथा तो नालो रखी छडियो ते अम्मा जे ईसा ले सवाब जे लाइ थो कया नालो गैर अल्लाह जो पंहिंजी हराम थी वियो
न हुजूर ये कोन फरमायो हुन बाग ईसाले सवाब कयो हुजूर जे साम्हूं उन वक़्त कयो मदीने वारे मना कान फरमाई हुजूर उनखे चांस करार ॾिनो उन जो मतिलबु इहो आहे त दुआ घुरो उन जो बि सवाब अचे थो जेकॾहिं खाधे खुराक वारी का शइ हुजे उहा तव्हां ईसाले सवाब कयो त अल्लाह जे फज़ल सां उन जो बि सवाब पहुचे थो